स्वीडन जो ही इंजीनियर कीमियाई तजुर्बनि जो बेहद शौक़ीन हो। हिन पूरे हयाती शादी न कई ऐं समूरे ॼमा धमाकेदार शयुनि खे बहितर खां बहितर बणाइण में गुज़ारे छॾी। हिन नाइट्रोग्लिसरीन ते केतिरा ई तजुर्बा कया ऐं उन खे महफ़ूज़ कयो। हथियारनि ऐं ॿियनि मक़सदनि लाइ न्यू धमाके वारियूं शयूं ईजाद कयूं। नोबल प्राइज़ जो बानी बि ही शख़्स ई आहे। नोबल इनाम जो नालो कंहिं न ॿुधो हूंदो। उन जो बानी अल्फ्रेड नोबल स्वीडन मुल्क जो हिकु इंजीनियर हो जंहिं स्टॉकहोम में 21 अक्टूबर 1830 ईस्वीअ ते जनमु वरितो। हिन जो पीउ बि हिकु इंजीनियर हो जेको 1930 ईस्वीअ में रूस जे शहर सेंट पीटर्सबर्ग ॾांहुं लॾे वियो हो। हीअ शहर हाणे लेनिनग्राड जे नाले सां मशहूरु आहे। अल्फ्रेड जे पीउ अमोनल नोबल खे धमाकेदार शयुनि सां ॾाढी दिलचस्पी हुई जंहिंखे उन वक़्तु को बि न सुञाणंदो हो। हू अहिड़ियूं शयूं तयारु कंदो रहंदो हो। हिकु ॾींहुं अहिड़ो इत्तेफ़ाक़ थियो जो संदसि हिकु तजुर्बो नाकाम थियण जी सूरत में ज़बरदस्त धमाको थियो। जंहिंजे आसपास जे समूरियुनि जायुनि खे ॾे छॾियो। उन वाक़े खां पोइ माण्हू ख़ासि छिलकण लॻा जंहिं करे ही ख़ानदान पंहिंजे वतन खां लॾण ते मजबूर थियो। अमोनल नोबल पाणीअ जी खुश्की में इस्तेमालु थींदड़ केतिरी ई धमाकेदार शयूं वरितियूं छो त थुल्हे में बेडोले क़िस्म जो हिकु तारपुड़ो ठाहिण में बि कामयाब थी वियो हो। न इहे समूरियूं शयूं रूस जे हुकूमत खे ॾेखारियूं त खेसि जंगी मक़सदनि लाइ कुझु अहिड़ा समूरियूं शयूं रूस जे हुकूमत खे ॾेखारियूं त खेसि जंगी मक़सदनि लाइ कुझु अहिड़ा हथियार तयारु करण जो ठीको मिली वियो। थोरे अरसे में ई हुन नेवा नदी ते पंहिंजो हिकु कारखानो क़ाइमु करे वरितो। अल्फ्रेड नोबल जो नंढपिण घणो वक़्तु बीमारीअ में गुज़रियो। 9 सालनि जी उमिरि में नंढड़ी अल्फ्रेड खे पुठीअ जे कुंडे में का तकलीफ़ थी जंहिं करे संदसि समूरो वक़्तु सुम्हंदे गुज़रंदो हो। उन बीमारीअ हूंदे बि संदसि अंदर में इंजीनियरी थियण जो शौक़ु रहंदो आयो छो त इहा ॻाल्हि खेसि पंहिंजे पीउ खां वरसे में मिली हुई। जॾहिं संदसि सिहत सुधरी त हू पंहिंजे पीउ जे कारखाने में कमु सिखणु लॻो। 1950 में जॾहिं नोबल जी उमिरि सिर्फ़ु 16 साल हुई त हू अमेरिका हलियो वियो जिते 5 साल तालीम हासिल करण खां पोइ सेंट पीटर्सबर्ग वापसि मोटी आयो। हाणे खेसि मैकेनिकल मशीनी या पुर्ज़नि जे इंजीनियरिंग सां वधीक दिलचस्पी पैदा थी वई हुई। उन सां गॾोगॾु हू धमाकेदार शयुनि जा तजुर्बा बि कंदो रहियो छो त संदसि घर जो माहौल बि अहिड़े क़िस्म जो हो। उहो हो अल्फ्रेड नोबल जी भरपूर हयाती जो मुख़्तसिर अहवाल जंहिं पंहिंजो समूरो जीवन तजुर्बाती साइंस जे सेवा कंदे गुज़ारे छॾियो ऐं मौत बाद बि अमरता माणी। नोबल प्राइज़ अॼु बि हद खां वधीक मञता ऐं महानता वारो सम्झियो वञे थो। जॾहिं बि उहो कंहिंखे हासिल थिए थो उन एज़ाज़ हासिल कंदड़ ते संदसि मुल्क फ़ख्र ऐं वॾाई महसूस करे थो।